जी नाज़रीन, मां सेवण भरसां टूल प्लाज़ा वटि जेको इंडस हाईवे खे कट ॾिनो वियो, बिल्कुलु मां उन जॻह ते बीठो आहियां। सेवण दादू रोड ते जेको रोड खे कट ॾियण जे करे हिते वॾे अंग में जेके मुसाफ़िर आहिनि सेवण खां दादू, उन खां पोइ अॻिते या दादू खां जेके हैदराबाद वञण वारा सेवण अचण वारा माण्हू तमामु घणा परेशान आहिनि, ॿेड़ियुनि ते सफ़र करण ते मजबूर आहिनि। अचो त उन्हनि मुसाफ़िरनि में बचड़ेवाल माण्हुनि खां ॻाल्हि ॿोल कयूं त कट न ठहण जे करे सेवण दादू रोड बहाल न थियो आहे, उन जे करे हुननि खे कहिड़ियुनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पवे। एॾो आवाम आहे जेको हर माण्हू 50-50 रुपया भरे थो। ग़रीबनि खे ठाहिण जे लाइ अटो कोन्हे को, हिनखे सिर्फ़ु अधु कलाक में तव्हां मशीन घुराए अधु कलाक में रोड बंदि थी वेंदो। अधु कलाक बंदि करण जे करे हीउ सॼो आवाम परेशान आहे। हिन पासे 100 गाॾियूं बीठियूं आहिनि, हितां 50 रुपया हिते था ॾियनि, 50 रुपया रिक्शा खे था ॾियनि, अॻियां था वञनि, अॻियां अलॻि किरायो आहे। जेको कट जो कमु आहे उहो बिल्कुलु बंदि आहे। तमामु वसवार जेके बि जेके इदारा आहिनि उन्हनि खे अपील कंदुसि त ख़ुदा ही माण्हू सिंध अॻे ई ॿुॾी पई आहे, सिंध जा माण्हू ॿुॾल आहिनि, तालको सेवण पूरो 5 यूसियूं तबाह आहिनि। उन्हनि माण्हुनि वटि न खाइण पीअण जी का अहिड़ी शइ आहे, ॿियो नथा करे सघो त हिननि खे सिर्फ़ु ई रोड बहाल करे ॾियो। हीअ जेके मुतासिर यूसियुनि जा माण्हू आहिनि, हींअर बि तव्हां ॾिसो ॿेड़ियूं हलनि कोन थियूं। ॿेड़ियूं जेके सरकारी मिलियल आहिनि से बीठियूं आहिनि बंदि। हाणे प्राइवेट ॿेड़ियूं आहिनि, को 50 थो वठे, को 100 थो वठे। माण्हू इंतिहाई परेशान आहिनि। ऐं ॾिसो त तव्हां हींअर ॿेड़ियूं बिल्कुलु नथियूं हलनि। 50 खां 100 फुट जो कट आहे, इन खे महीने खां मथे थी वियो आहे, पर माना हिन ते को बि ध्यानु न आहे। 100 रुपया असां झांगारनि जी वैन खेॾियूं था, 100 रुपया झांगा सेवण खां वठी कट ते खणी था अचनि, 50 रुपया कट वारो वठे थो, 200 रुपया जेको दादू ताईं, जेको 150 दादू खां भरींदासीं, हाणे 200 वठंदा। ऐं साईं जन खे असां अपील कयूं था त महिरबानी करे साईं हीअ कट बंदि करायो। ॿेड़ियूं हलनि कोन थियूं, पाणी बि वियो आहे, 100 फुट जो कट आहे, उहो नथो इंतिज़ामिया खां बंदि थिए। सुबुह जो हितो टपिया हूं, 1.5 कलाक लॻो आहे, धिक धिकाणी 2-3 माण्हू ॿेड़ी मां किरिया आहिनि। कैमरामैन अख्तर सोलंकी सां गॾु ज़ुल्फ़कार सोलंकी, KTN न्यूज़ सेवण।